लम्स यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी सायरा थईम हिकु भेरो ॿीहर जांच कमेटी ॾो बयान कलमबंद कराए छॾियो आहे। शागिर्दाणी सायरा थईम अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 6 रुकनी कमेटी अॼु ॿीहर तफ़सीली बयान वरितो ऐं लिखत में दांह ॾियण जो पिणु चयो वियो आहे। हुन चयो त जेसिताईं इल्ज़ाम हेठि आयल उस्तादनि खे निकाली न ॾिनी वेंदी यूनिवर्सिटीअ जो माहौल बहितर न थींदो। उमेद त कमेटी सुठो नतीजो ॾींदी। 6 ॾींहंनि खां कमेटी इन्हनि हिकिड़ी जोड़ी आहे, उहे अञा ताईं कुझु करे न सघिया आहिनि। बाक़ी मूंखां सॼो कुझु रिपीट करायो वियो जेको मूंसां थियो हुयो, उहो सॼो कुझु मूंखे ऐं कंप्लेन फाइल कराइण लाइ चयो वियो। कंप्लेन मां फाइल कराईंदसि थोरी देरि जे अंदरि, पोइ उन्हनि मूंखे चयो आहे त उहो पोइ ॾिसी करे मूंखे फ़ैसिलो करे ॿुधाईंदा। सायरा जे वालिद ॿुधायो त कमेटी मेंबरनि जो साणनि रवैयो बहितर हो, खेनि अॼोकी कार्रवाई मां कुझु उमेद पैदा थी आहे। संदसि चवणो त कमेटी तरफ़ां खेनि लिखत में तफ़सील ॾियण जो चयो वियो आहे, पर उहो ॾुखियो आहे। हू कोर्ट में जमा करायल बयान जी कापी जमा कराईंदा। कमेटी मां मुतमइन त न हुयासीं, पर अॼु जी जेके ॻाल्हियूं हुयूं मूंखे लॻे पियो त असां सां कुझु न कुझु साथ ॾींदा। लिखत में हिननि चयो त असांखे ॾियो। लिखत में हिन वक़्तु सॼियूं ॻाल्हियूं लिखणु कम से कम 3-4 पेज जी आहे हिस्ट्री, उहा कोन पिया ॾेई सघूं। सो असां मोहलत वरिती आहे त बाबा असांखे लिखी पई आहे कोर्ट में जेका असां सबमिट कई आहे उन जी कापी असां तव्हांखे ॾियूं था। सायरा जी अमड़ अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त संदन न्याणी आपघात जी कोशिशि कई, सुभाणे का ॿी शागिर्दाणी आपघात करे सघे थी, तंहिं करे इल्ज़ाम हेठि आयल उस्तादनि खे नेकाली ॾेई माहौल बहितर कयो वञे। हिते कई छोकिरियूं अहिड़ियूं आहिनि जेके अॼु हिन सुसाइड कई आहे, सुभाणे हिकु ॿी कंदी, वरी उन खां पोइ ॿी कंदी। इन जे करे इन्हनि बगड़नि खे हितां कढियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।